यार मम्मा पापा खे सम्झायोसि नथा। 100 रुपए जो पनीर चयो थी मां, 50 रुपए जो वठी आया आहिनि। कुझु बि चयसि त हुनजो अधु करे था वठी अचनि। सम्झायोसि न यार थोरो। मम्मा सिलेंडर जो कार्ड पियो ड्रावर में, उहो काॾे वियो? अलाए पुट, मूंखे त न पतो आहे। पक पापा खयो हूंदई। न पतो आहे पुट मूंखे। यार मम्मा प्लीज़ सम्झायोसि थोरो। जितां जेका शइ खणनि उते ई रखनि। केॾो परेशान आहे हाणे, भाई ॿाहिरि बीठो आहे, किथे ॻोल्हियां? मम्मा हे ॾिसो, अञा हफ़्तो थियो आहे परदनि खे टंगे, वरी साॻियो ई किन करे छॾियनि पापा हथ उगी उगी। खाइनि था रोटी, हथ था धोअनि त ट्रॉल सां हथ उगनि न। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? न परदे सां था उगनि या सोफ़े जे कवर सां हीअं था हथ उगनि। थोरो सम्झायोनि यार प्लीज़। मम्मा पेपर न आयो आहे छा? ऐं मम्मा असांजो डिवाइन दीवा ग्रुप ॾिठव? फोटो आयो अथव? हा पुट ॾिठो तव्हांजो इहो डिवाइन दीवा ग्रुप। सभिनी तारीफ़ कई आहे। मुंहिंजियूं साहेड़ियूं ख़ुदि चवनि पियूं केॾो त बढ़िया इवेंट कयो अथनि। हा मम्मा सभु तारीफ़ पिया करनि, सुठो थियो न। ऐं मम्मा हिकु ऑफर था ॾियव नए साल में। पुराणी टीवी खणी ईंदव त नई टीवी मिलंदव। पुराणी फ्रिज खणी ईंदव त नई फ्रिज मिलंदव। वॉशिंग मशीन बि नहीं मिलंदी? हा पुराणी वॉशिंग मशीन ते बि नई वॉशिंग मशीन मिलंदव। मुंहिंजे मासड़ इहो ऑफर कढियो अथई। ये नंबर ॾे मूंखे। हेलो कौन? वो एक्सचेंज ऑफर वाली दुकान है ना? हाँ मेरी बहू के मासड़ हैं, वो कहाँ हैं? अच्छा नहीं है। अच्छा सुनो, ये पुरानी टीवी के बदले नई टीवी है और पुरानी फ्रिज के बदले नई फ्रिज। अच्छा तो एक काम करो फिर, मेरा घोट है ना जो, वो भी पुराना हो गया है। मेरी बहू को मनता ही नहीं है, कुछ न कुछ उसमें नुक्स निकालती रहती है। तो क्या वो नया मिल जाएगा? पुराना तुम ले लो, नया दे दो। तो देख लो थोड़ा, अगर नया कोई मिल जाए तो मेरे को बताना, तो मैं बदल दूंगी। हाँ अब कुछ न कुछ तो करना पड़ेगा ना भाई, नहीं बनता है तो मैं अब क्या करूँ? हाँ ठीक है, अपने सेठ को बोल देना मेरी फ़ोन आई थी। छा कयूं, सम्झाइण लाइ हीअं करिणो थो पवे। मजबूर आहियूं असां, कुझु न कुझु त। हा